ज़हर ज़िंदगी खुद न तोखां रिश्ते घुरण लाइ तुंहिंजे घर अचण मुंहिंजो फर्ज़ हुयो, पर मूं तोखे हिते घुरायो, उन करे माज़रत। बाबा साईं, तव्हां असांजा वॾा आहियो, माज़रत चई मूंखे शर्मसार न कयो। तव्हांजो जॾहिं बि मूंखे न्यापो मिलंदो आहे, पहिरें उघाड़ी अची पुॼंदो आहे। कॾहिं कॾहिं माण्हू ख़्वाहिशुनि जे वहकिरे में लुटी वेंदो आहे ऐं पाण खे संभाले न सघंदो आहे। एतिरो बि माण्हू पंहिंजी ख़्वाहिशुनि जे पुठियां न भॼे जेतिरो मां भॼी आहियां। तूं यकीन करे न त मां अलाए कहिड़ी कैफ़ियत मां थो गुज़रां। उठा मुंहिंजी रातिनि जूं निंडूं हराम थी वयूं। मां जेके पंहिंजो दोस्त सम्झमि उहे दिलास ॾियण बजाए अची मूंखे टोकूं कनि। इन्हनि जो गुलाम खां परे रहण ई बहितर आहे। अदा मां त गुलाम जी साराह पियो कयां। वाह जी, साराह पियो करींसि। उनखे चई पियो त मां खां पोइ पीउ जो सिर खण, इहा साराह आहे। हिकु त तूं पाण खे संभाले नथो सघीं, ॿियो पैसनि मथां पैसा थो वठी। जेकॾहिं मीरा जी शादी इन रबनि सां थी वई न त इहे निभागा पाण खे घर अची ज़िंदा पूरे वेंदा। सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमामु एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।